जयराम जी की। अज तारीख़ 30 ऑगस्ट। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हां जो स्वागत आहे। अज जो विषय आहे आनंद किथे। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त अवीं सभु आनंद चाहियो था, छो त उहो आनंद अव्हां जी जिगरी जान आहे। अवीं उन जो रूप आयो। ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख रासी। अवीं ही शरीर स्थूल या कारण शरीर की न आयो। स्थूल शरीर माना जेको पंहिंजो शरीर ॾिसूं था, ऐं सूक्ष्म शरीर आहे प्राण, मन, इंद्रियूं वग़ैरह। अवीं उन्हनि शरीरनि खां अलॻि अजर अमर ज्योति आयो। जयराम जी की। नंढनि बूटनि खे कंडनि जे सहारे सां ढकियो वेंदो आहे, न त जेकर जानवर नास करे छॾनि। अहिड़ीअ तरह मनुष्य खे बुरे संग खां सदाई बचणु खपे। जयराम जी की। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। जोर लगाए जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। जोर लगाए जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। मुखे दुनिया चवे दीवानो। मुखे दुनिया चवे दीवानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। मां घटि जात के समझन काई, कीअं तोखे परचाया। मां घटि जात के समझन काई, कीअं तोखे परचाया। तूं हिकु राजी लीलाशाह मूंसां साण असारो जमानो। तूं हिकु राजी लीलाशाह मूंसां साण असारो जमानो। साण असारो जमानो मुखे माण्हू चवनि मस्तानो। मुखे दुनिया चवे दीवानो। धर्म छड़ी दस लीलाशाह तुझो जोर लगाए जमानो। जोर लगाए जमानो। जयराम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणीवार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।